हिन वीडियो के एतिरो वायरल करियो जो जामशोरे ज़िले जे हर फ़र्द ताईं ही वीडियो पहुचे। छा असां वाकई जदीद दौर में 10 साल पोइते पइजी विया आहियूं ऐं अञा बि पोइते वेंदासीं? छा सुधारे अचण जी उमेद सिंध ऐं सिंधियुनि में हाणे कॾहिं बि कोन ईंदी? अॼु हिन वीडियो में आउं कुझु मसइलनि ते नज़र विझंदुसि ऐं ॿुधाईंदुसि त उहे वॾा मसइला असां ख़ुदि पंहिंजे गिचे में दान न की कंहिं धाड़ीअ। असीं पाण पंहिंजी तबाहीअ जा वॾे में वॾा ज़िम्मेवार आहियूं। कोरेजोटिक व्यूज़, इंसानियत जो पैगाम। कोरेजोटिक व्यूज़, सच जो ऊंचाइयों नाम। कोरेजोटिक व्यूज़ for all of mankind। कोरेजोटिक व्यूज़, leave no one behind। सभिनी ॾिसंदड़नि खे कोरेजोटिक व्यूज़ में भलीकार। आउं मुश्ताक कोरेजो। सभ खां पहिरीं हिकिड़ो सुवाल, जेको इल्मु असां हेसि ताईं पिरायो आहे उन मां असां हासिल छा कयो आहे? कहिड़ी तख़लीक़ी सलाहियत असां पंहिंजे पाण में पैदा कई आहे या पैदा करण जी कोशिश करे बि रहिया आहियूं या न? मूंखे त लॻे थो त असां कोशिश ई कोन पिया करियूं। हेसि ताईं जेको इल्मु ख़ासि तौर ते असां सिंधियुनि हासिल कयो आहे उहो असां कंहिं ख़ासि मक़सद लाइ इस्तेमालु ई कोन था करियूं। उहो सभु कुझु ज़ाया थी वियो। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, इंसान जो भाग उन जी महिनत ते ॿधल आहे, न की क़िस्मत ते। क़िस्मत जे आसिरे वेही रुॻो वक़्तु ज़ाया थींदो, उन मां मिलंदो कुझु बि न। मूंखे रुॻो एतिरो ॿुधायो त हिननि 30-40 सालनि में हिन मुल्क में को साइंसदान पैदा थियो? को सिंधी साइंसदान पैदा थियो आहे हेसि ताईं? का नई ईजाद, को नओं तजुर्बो कयो वियो आहे? दुनिया जे ॿियनि मुल्कनि में कंहिं न कंहिं नई ईजाद जो तसवुर ऐं उन ते अमली कम जी शुरूआत थींदी रहंदी आहे। असां वटि जेके टेक्नोलॉजी जा औज़ार आहिनि उहे या त चीन, अमेरिका या यूरोप जे मुल्कनि जा ठाहियल आहिनि। असां वटि खणी असेंबल थियनि थियूं के शयूं, बाक़ी असां ख़ुदि का बि ईजाद अञा ताईं नाहे कई। हेॾी वॾी सिंध, 7-8 करोड़ अवाम, को आहे जेको चवे त मूं कामयाबी सां हिकिड़ी नई ईजाद कई आहे या को कामयाबु तजुर्बो कयो आहे? वॾे में वॾी असांजी तबाही, कलाकनि जा कलाक सोशल मीडिया ते ख़ामख़ा वेही ऐं पंहिंजो वक़्तु ज़ाया करणु। पोइ चवंदा आहियूं त सिंधी कोन सुधरंदा। कीअं सुधरंदा? न त असां कंहिं सही नुमाइंदे जी चूंड करियूं जो उहो असांजा बुनियादी मसइला ॾिसे त असां एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ करियूं, तख़लीक़ पैदा करियूं। असां पंहिंजे बुनियादी मसइलनि में फाथा पिया आहियूं। बिजली कोन्हे, पाणी साफ़ कोन्हे, रोड रस्ता कोन्हनि, असीं वोट ॾेई माठ करे वेही था रहूं। न वरी उन्हनि खां को सुवाल था पुछूं त वोट वठी 5 साल तव्हां केॾांहुं हली था वञो? उहे वाइदा, उहे वचन, उहे सभु केॾांहुं विया? जॾहिं इलेक्शन जो वक़्तु वेझो ईंदो त नए सिर तव्हांखे हथ ॿधंदा, तव्हांखे फ़ोनूं कंदा, तव्हां सां गॾिजाणियूं कंदा, ॼण तव्हां उन्हनि जे जियापे जो ज़रियो आहियो। उन वक़्त में तव्हां मैसेज में हिकिड़ो टुॿको बि तव्हां उन्हनि खे मोकिलींदव न त हू तव्हांखे कॉल बैक कंदा। इहो मुंहिंजो ख़ुदि जो आज़मूदो कयल आहे। छो जो लालच, तव्हां वोट ॾींदव तॾहिं त हू माल खाईंदा, न त हुननि में का सलाहियत आहे जो कुझु करे सघनि, न की वरी का मज़दूरी उन्हनि खां पुॼंदी। इलेक्शन में तव्हांजो वॾो ख़्यालु कंदा आहिनि। हक़ीक़त अथव या? ऐं गैर सियासी आहियां, ऐं कंहिं पार्टी जी पुठ भराई कोन पियो करियां, न ई कंहिंजे बदिले में ॻाल्हायां पियो। बसि हिननि जो असुलु चहिरो साम्हूं आणण जी कोशिशि करियां पियो। सच पुछो त मूंखे हैरत थींदी आहे त असांजा पढ़ियल लिखियल नौजवान उन्हनि जाहिलनि ठगनि जेके पंहिंजे पाण खे सियासतदान चवनि था, उन्हनि जे गाॾियुनि जे प्रोटोकॉल में बीहण ते फ़ख़ुरु महसूसु कंदा आहिनि। इहो ई वॾे में वॾो सबबु आहे त पंहिंजी सोच ऐं सम्झ ते गौर करण जे बजाए जल्दी अमीर थियण जा ख़्वाब ॾिसणु ऐं पोइ वरी वॾेरनि जी ओताकुनि ते वञी पंहिंजो वक़्तु ज़ाया करणु ऐं पोइ आहिस्ता आहिस्ता वरी चापलूसीअ ते लही पवणु। अहिड़ा अफ़ाल हूंदा त सिंध में किथे था के साइंसदान पैदा थियनि, किथे था के तख़लीक़कार पैदा थियनि। कीअं टेक्नोलॉजीअ वारो माहौल वाधवीच कंदो जॾहिं असांजा बुनियादी मसइला ई हल नथा थियनि। चूंडियल नुमाइंदा वोट वठी ऐं पोइ असांखे विसारे छॾींदा आहिनि त अहिड़नि खे वोट ॾियण मां असांखे कहिड़ी पग मिलंदी? ख़ुदा वोट वॾी ताक़त आहे, उनजो सही इस्तेमालु करियो। नुमाइंदो अहिड़ो चूंडियो जेको घटि में घटि असांजा बुनियादी मसइला त हल करे। उहे ई साॻिया माण्हू 40 सालनि खां वोट वठी 5 साल एसीअ में वेही करप्शन करे वरी इलेक्शन जे दौर में वापसि असां वटि बीठा हूंदा आहिनि। उते असांजो दिमाग़ु कमु करणु छॾियो वञे, मुख़्तलिफ़ ताम ठहिरायूं, मिनरल वाटर घुरायूं, बिजलीअ जो बंदोबस्तु करियूं। आउं त चवां थो त मिनरल वाटर जे बदिरां तलाउ वारो पाणी पीआरियो जेको असां ख़ुदि था पियूं। उन्हनि खे गंदगीअ वारी घिटियुनि मां वठी अचो जिते खुलियल गटरनि जी बदबू आहे त उन्हनि खे ख़बर पए जॾहिं उन्हनि जा कपिड़ा ख़राबु थियनि। पखनि ऐं एसियुनि जो बंदोबस्तु करण बजाए खेनि बिना बिजलीअ वारे कमरे में विहारो जिते तव्हां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो था। केतिरी बजट अचे थी ज़िले काउंसिल ऐं यूसीअ में
न साफ़ पाणी लाइ को फिल्टर, न रोड रस्ता साफ़, न घटियूं साफ़। करोड़े रुपया वञनि केॾां था। कॾहिं बि असां उन्हनि खां पुछाणो कोन था करियूं, कॾहिं बि असां उन्हनि खां हिसाब कोन था वठूं त आख़िर ही करोड़े रुपयनि जी बजट वञे केॾां पई, ही ख़र्च थिए किथे पियो। न को स्वीपर सफ़ाई कंदे नज़र अचे थो, न ई को लिंक रोड ठहंदे नज़र अचे थो। हाणे तव्हां ही हिकिड़ो वीडियो क्लिप ॾिसो। हीअ आहे ॻोठ कोरेजा जी मेन घटी, जंहिंजी हीअ नालियुनि जी तव्हां हालत ॾिसो। ड्रेनेज सिस्टम बिल्कुलु तबाह। हीअ ॾिसो गटर खुलिया पिया आहिनि। अॻिते अगरि हलूं त हितां समय माण्हुनि जो रोज़ गुज़रण थिए थो। समय माण्हुनि जो रोज़ हितां आमद रफ़्त जो हीअ हिकिड़ो ज़रियो आहे। ऐं हीअ ॾिसो हालत ॾिसो, का बि हिते मरम्मत न थी आहे, को बि हिते कमु 30-40 सालनि खां वठी हिन घिटीअ में को बि कमु न थियो आहे। हीअ ॾिसो हीअ तव्हां हालत ॾिसो त हीअ केतिरी गंदगी आहे। हीअ ॻोठ कोरेजा जी ऐं खाणोठ जी ॿी घटी आहे, जंहिंजी हीअ हालत आहे काफ़ी अरसे खां वठी। सफ़ाई सुथराईअ जो को बि निज़ाम हिते नाहे। ही गंदगीअ जा ढेर, ही गटर, रोड रस्ता भॻल। हाणे हितां जो हींअर लेडीज़ लंघियूं आहिनि मुंहिंजे अॻियां, उन्हनि जो मां वीडियो रिकॉर्ड कोन कयो आहे, पर तव्हां हालत ॾिसी सघो था त ॿार बचो हितां लंघण में उनखे केतिरी तकलीफ़ थींदी हूंदी। हाणे हीअ हालत आहे असांजे यूनियन काउंसिल जे चेयरमैन जे कन ते जूं बि कान थी सुरे। हालतूं ज़ाहिर ज़रूर आहिनि ऐं बर्दाश्त खां चढ़ियलूं आहिनि। हाणे वक़्तु अची वियो त हिननि खे निर्वार कजे ऐं हिननि खां हिसाब वठिजे। वीडियो क्लिप में जेका घटी तव्हां ॾिठी आहे ॻोठ कोरेजा जी मेन घटी आहे, जितां समय माण्हुनि जो रोज़ गुज़र थिए थो। कारूं ऐं मोटरसाइकिलूं पिणु गुज़रनि थियूं। कुझु अरसो पहिरीं असांजे ॻोठ जे नौजवाननि में शऊर जाॻियो, उन्हनि एक्शन कयो, चेयरमैन खे घुरायूं, पर पोइ शायदि का डील थी, माल मिलियो त पोइ उन्हनि जो जेको आहे समाजी जज़्बो उहो वीचारनि जो मरी वियो। पैसा मिलिया त पोइ समाज वञी धूड़ पाए। ख़ुदारा गैरत जॻायो था त उनखे क़ाइमु रखो, उन नासूर सिस्टम खे ख़तमु करियो, न कि लोभ लालच में अची उन सिस्टम जो ई हिसो बणिजी वञो। मूं वटि इहा 2025-26 जी बजट शीट आहे, जेका हींअर तव्हांजी स्क्रीन ते बि फ्लैश थिए पई। हिन में ज़िले काउंसिल ऐं यूनियन काउंसिल खे केतिरा फंड रिलीज़ कया वञनि था पर मंथ, उन्हनि जो सॼो हिसाब किताब ॾिनल आहे। सिंध हुकूमत मक़ामी हुकूमतुनि जे लाइ जेके तरक़ियाती कमनि जा जेके फंड रखिया आहिनि उहे 132 अरब रुपया रखिया आहिनि ऐं ज़िले सतह जा तरक़ियाती फंड तक़रीबन 55 अरब रुपया रखिया विया आहिनि। फंडनि जी मुंतक़िलीअ जा मुख्य ज़रिया बि हिते ॾिनल आहिनि। PFC ट्रांसफर, OZT मैचिंग ग्रांट्स ऐं ज़िले काउंसिल जूं स्कीमूं। 40 खां 60 लख ताईं पर मंथ हर यूसीअ खे फंड जारी कया वञनि था, जंहिंमें स्टाफ जूं पघारूं, घटिन जी सफ़ाई, ऑफिस जा बिल ऐं मामूली मरम्मती कमनि लाइ पैसा हूंदा आहिनि। ऐं ज़िले काउंसिल खे 1.5 खां 2 करोड़ रुपया जा फंड जारी कया वञनि था पर मंथ, जिन में ॻोठनि जा लिंक रोड, पीअण जे साफ़ पाणीअ जूं स्कीमूं ऐं किचिरे जे नेकाल जो निज़ाम पिणु शामिल आहे। हाणे हिसाब लॻायो त असां केतिरा बेहिस आहियूं, ख़ासि करे हिन ज़िले जामशोरे ऐं तेल खे मांझंद वारा। निधण का को धणी साईं कोन्हे, बुनियादी सहूलियत कोन्हे, रोड रस्ता कोन्हनि, गैस निकिती पंहिंजे इलाइक़े मां त बि असांखे नथी फराहम कई वञे, बिजली 12 कलाक लोड शेडिंग, पीअण जो साफ़ पाणी कोन्हे। असीं पंहिंजे ख़राब हालतुनि जा ज़िम्मेवार ख़ुदि पाण आहियूं। जेकॾहिं असां पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु न कंदासीं, सही नुमाइंदो न चूंडींदासीं त इन्हनि हालतुनि मां असां न निकिरी सघंदासीं। हीअ जेको असां ज़हनी यरगमाल थी चुका आहियूं न, सो पंहिंजे ज़हन खे आज़ादु करायो। हेसी ताईं हिननि पाण बि खाधो ऐं हाणे वरी असांजे नए नस्ल खे तबाह करण लाइ पंहिंजा पोइंयर बि तयारु कनि पिया। हीअ ओॾो इहो मिसल अथव, सिंध खाई खोखली करे छॾियो। पंहिंजो ऐं पंहिंजे ईंदड़ नस्लनि जो ख़्यालु करियो, उन्हनि जे बारे में सोचियो। अहिड़नि नासूर बीमारी मिसल माण्हुनि मां पंहिंजे हिन इलाइक़े खे आज़ादु करायो, सही नुमाइंदे जी चूंड करियो। जेकॾहिं तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो त मुंहिंजे YouTube चैनल कोरेजोटिक व्यूज़ खे
सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाईंदा जीअं मुस्तक़बिल में जेके बि वीडियोज़ असां रिलीज़ करियूं त उहे तव्हां वटि नोटिफिकेशन में शो थियनि। महिरबानी, लख थोरा, अल्लाह निगहबान। Leave no one behind.